हिन जी कहिड़ी तरह सिफ़त कजे। हू सहाफ़त खे हिकु इबादत तौरु इस्तेमालु कंदो, काश्तकारनि जे मसइलनि ते बि इबादत जे पहलू खे साम्हूं रखी करे ग़रीब हारनि नारनि जी ख़िदमत में महब हूंदो हो। हीउ जेको असां अल ख़िदमत इस्पताल जो इब्तिदा कयो, हीउ अवल खां वठी आख़िर ताईं असांजो साथी रहियो। हीउ उहो शख़्सियत आहे जेको इंसान ज़ात जे बहबूद ऐं भलाई ख़ातिर हमेशह तड़पंदो रहियो ऐं ख़िदमत कंदो रहियो। हिन जे विछोड़े असां कश्मीर वासियुनि लाइ हिकु अदीम नुक़सानु आहे ऐं दुआ आहे त अल्लाह इन शख़्सियत खे बहिश्त नसीब करे, हिन जे बचनि खे सिबर जो तौफ़ीक़ ॾिए। हीउ उहो साफ़ी आहियो जो तव्हां साफ़ी बिरादरी सभु वेठा आहियो, पंहिंजे ग़ुरबत अफ़लास हूंदे बि हिन अल ख़िदमत जो हिकिड़ो क़िस्म जो डोनर हुयो। पंहिंजे ज़ाती तरह हिन काफ़ी हद ताईं हिन इस्पताल जो ख़िदमत कयो ऐं आख़िरी मरहले ताईं असां सां गॾु रहियो। हिन जे विछोड़े खां हिकु ॾींहुं अॻु हीउ मां सां वेठो रहियो, कचहरियूं कंदो रहियो ऐं मूंखे सुठा नेक मशवरा ॾींदो रहियो ऐं इस्पताल जे बहबूद ऐं भलाई ख़ातिर अॻिते कमु करण जे तौर तरीक़े खे वधाइण लाइ पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदो रहियो। मांखां हिकु अज़ीम शख़्सियत जुदा थी वियो, मूंखे हिन जा अरमान अलाह दुआ आहे त अलाह हिन खे बहिश्त नसीब करे, हिन जो आख़िरत सुठो करे। ऐं तव्हां साफ़ी बिरादनि लाइ बि इहो दुआ आहे त तव्हां पंहिंजी सहाफ़त खे इबादत सम्झी करे कमु कयो। अलाह तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए। आमीन।